रोहिड़ी के इलाइक़े प्यारोवाह ते क़ाइम दरगाह लाल शहीद जो बासर पारां रस्तो बंद, इलाइक़े वासियुनि जो एहतजाज, रस्तो खोलाइण जो मुतालबो। तफ़सीलन मूजिब रोहिड़ी जे इलाइक़े प्यारोवाह टोल प्लाज़ा भरिसां क़ाइम दरगाह लाल शहीद जी मज़ार जे मेन गेट ते कब्ज़ा माफ़िया जे सरगर्म बासर रहीम बख्श शेख कब्ज़ो करण लाइ मिटी लहराए मज़ार तरफ़ वेंदड़ मेन गेट बंदि करे छॾियो, जंहिंजे ख़िलाफ़ ॻोठ प्यारोवाह, ॻोठ जमील अब्बासी, ॻोठ अली हसन मंगी, ॻोठ माड़ी मंडू देरो रसूल बख्श चिंजण, ॻोठ अली हज़ारू काज़ी, ॻोठ नबी बख्श शेख समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि ज़मीर हुसैन काज़ी, डॉक्टर मंसूर अब्बासी, दिलदार चुंडण ऐं ॿियनि जी अॻवानी में मज़ार ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि मुज़ाहिरो कंदे चयो त रहीम बख्श शेख केतिरे ई अरसे खां कूड़ा खाता ठहिराए प्यारोवाह ऐं भरपासे जी ज़मीननि ऐं प्लाटनि ते कब्ज़ो कंदो रहे थो ऐं कुझु अरसो अॻु दरगाह जे भरिसां पिणु कब्ज़ो करे अॾावत कराई हुई। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध, औक़ाफ़ खाते जे वज़ीर, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बासर रहीम बख्श शेख ख़िलाफ़ कार्रवाई करे मज़ार जो रस्तो खोलाए ॻोठाणनि में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।